सखर की अदालत में पुलिस अॻियां पेश थियल 30 ॾोहारियुनि खे पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जेल हवाले करे छॾियो। धाड़ेल कश्मीर जतोई ऐं रजब उर्फ रजू जतोई समेत 30 ॾोहारियुनि खे अदालत में पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे सेंट्रल जेल माणे छॾियो। अवां खे ख़बर ॾींद पिया सखर की अदालत में पुलिस अॻियां पेश थियल 30 ॾोहारियुनि खे पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जेल हवाले करे छॾियो। धाड़ेल कश्मीर जतोई ऐं रजब उर्फ रजू जतोई समेत 30 ॾोहारियुनि खे अदालत में पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे सेंट्रल जेल माणे छॾियो। सखर की अदालत में पुलिस अॻियां पेश थियल 30 ॾोहारियुनि खे पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जेल हवाले करे छॾियो। धाड़ेल कश्मीर जतोई ऐं रजब उर्फ रजू जतोई समेत 30 ॾोहारियुनि खे अदालत में पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे सेंट्रल जेल माणे छॾियो। सखर की अदालत में पुलिस अॻियां पेश थियल 30 ॾोहारियुनि खे पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जेल हवाले करे छॾियो। धाड़ेल कश्मीर जतोई ऐं रजब उर्फ रजू जतोई समेत 30 ॾोहारियुनि खे अदालत में पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे सेंट्रल जेल माणे छॾियो। सखर की अदालत में पुलिस अॻियां पेश थियल 30 ॾोहारियुनि खे पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे जेल हवाले करे छॾियो आहे। धाड़ेल कश्मीर जतोई ऐं रजब उर्फ रजू जतोई समेत 30 ॾोहारियुनि खे अदालत में पेश कयो पियो। अदालत समूरनि जवाबदारनि खे सेंट्रल जेल माणे छॾियो। तफ़सील मलकुंदासीं SNTV न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो मरकां। जी मोरड़ो आगाह कजो। जी बिल्कुल सरेंडर कंदड़ बागड़ जी बेले जे खतरनाक धाड़ेल कश्मीर जतोई रजब उर्फ रजू जतोई समेत 30 ॾोहारियुनि खे सखर पुलिस ATC ऐं सेशन कोर्ट में पेश कयो वियो ऐं अदालत धाड़ेल कश्मीर जतोई ऐं रजब जतोई सूदो 30 ॾोहारियुनि खे सेंट्रल जेल उमाणे छॾियो आहे। बागड़ जी बेले में पुलिस सखर पुलिस जे तरफ़ां ऑपरेशन दौरान सरेंडर कंदड़ जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे ATC कोर्ट ऐं सेशन कोर्ट में पेश कयो वियो। पेश कयल जवाबदारनि में या ॾोहारियुनि में ॾोहारी गैंग सरबराह कश्मीर जतोई रजब उर्फ रजू जतोई भूरो जतोई शफ़ीक जतोई ऐं ॿिया ॾोहारी शामिल आहिनि। उन हवाले सां DSP अब्दुल सत्तार फुल जो चवणु आहे त अदालत में पेश कयल जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे 30 जवाबदारनि खे अदालत सेंट्रल जेल उमाणे छॾियो आहे। SNTV न्यूज़ जे तरफ़ां इहा ख़बर ब्रेक कई हुई त ॾोहारी धाड़ेल कश्मीर जतोई मॉडल थाणे आबाद जे SHO ज़ुल्फ़कार चचड़े जे ऑफिस में वेही करे वीडियो ऐं टिकटॉक ठाहिण ऐं कचहरी करण वारी जेका ख़बर ब्रेक करण खां पोइ सखर पुलिस आख़िरकार सरेंडर कंदड़ ॾोहारियुनि खे अदालतुनि में पेश कयो वियो आहे ऐं अदालत धाड़ेल कश्मीर जतोई रजब उर्फ रजू जतोई सूदो 30 ॾोहारियुनि खे सेंट्रल जेल उमाणियो वियो आहे। जी महिरबानी अवां जी मोरड़ो आगाह करण लाइ।